था असांजा ॿार चाहे वॾा सिंधीअ में ई ॻाल्हाइनि जीअं असांजी सुञाणप क़ाइमु रहे। इन ॾिस में सिंधी संगत पारां असां कई आहे हिकु नई कोशिश। नर्सरी में जेके ॿार वञनि था जंहिंजी उमिरि 3 साल आहे उन्हनि खे बोर्ड ते साम्हूं सिंधीअ में बैत ऐं आखाणियूं ॾेखारिजनि। असां ठाहियूं आहिनि पंचतंत्र जूं आखाणियूं सिंधीअ में एनिमेटेड ऐं कोशिश ठाहिया आहिनि बैत गुलड़नि जा गीत। इहे ॿई शयूं जॾहिं ॿार पंहिंजी क्लास में ॾिसंदा इहे नंढा नंढा ॿार लिखी पढ़ी त सघनि कोन था, तंहिंजे करे यादि कंदा ऐं चवंदा जॾहिं पंहिंजी क्लास में त हू उन्हनि जे साम्हूं अची करे ॻाल्हाईंदा माण्हुनि जे ॿारनि जे त उन्हनि जो हिकिड़ो भउ डपु स्टेज फियर गुम थी वेंदो। माना त ही ॿार सिंधी ॻाल्हाइण बि सिखंदा, उन खां सवाइ सिखंदा सही उचार ॿ ग ॾ ॼ जेके सदाई असांखे यादि रहंदा। इन जे करे ॻाइण बि सिखंदा ऐं एक्शन सां जॾहिं हू पंहिंजो बैत पढ़ंदा त एक्टिंग बि अची वेंदनि। इन तरीक़े सां असीं सभई ॻाल्हियूं पंहिंजे ॿारनि खे नंढे हूंदे ई सेखारे सघूं था। इन लाइ ज़रूरी आहे त असीं इहो कमु शुरू करियूं सॼे भारत में हर शहर में जिते जिते स्कूल आहिनि जेके सिंधी हलाइनि था उन्हनि जे मथां ज़ोरदार आणियूं त पंहिंजे क्लास में इहो कमु इन रीति शुरू कयो वञे जीअं ॿार नंढपण खां ई सिंधी ॻाल्हाइण सिखनि। असांजो मक़सदु हिकिड़ो ई आहे त ॿारनि खे सिंधी ॻाल्हाइण अचे ऐं उहा नंढपण में ई सेखारबी, पोइ त असांखे अॻिते हली को फिक्र ई कोन थींदो। दादी पद्मा वासवाणी सेक्रेटरी ऐं ट्रस्टी आहे विवेकानंद इंस्टीट्यूशन जी। उनखे ती ॻाल्हि ॾाढी वणी। उन चयो मां पंहिंजनि चइनी क्लासनि में प्राइमरी में सभिनी ॿारनि खे बोर्ड ते इहे सभिनी खे सेखारींदसि ॾेखारींदसि, छो जो हुननि वटि त स्मार्ट बोर्ड हर हिकु क्लास में आहे ऐं अॼुकल्ह त हर स्कूल में इहा फैसिलिटी मौजूदु आहे। तंहिंजे करे असांखे हुनजो फ़ाइदो वठणु खपे ऐं तव्हीं हिकु ॿियो साथ निभायो। तव्हांजे शहर में जेके बि स्कूल्स सिंधी हलाइनि था यानी स्कूल्स मैनेज बाय सिंधीज़ आहिनि उन्हनि जे बारे में समूरा तफ़सील ॾस पता असांखे ईमेल करियो त असीं उन्हनि सां राब्तो कंदासीं, उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं, उन्हनि खे सम्झाईंदासीं, ॿुधाईंदासीं त जीअं असांजे समूरे भारत जे हर शहर में हर स्कूल में इहा ॻाल्हि शुरू थी वञे। हिकु दफ़ो ॻाल्हि शुरू थी त सम्झो असीं कॉन्वेंट स्कूलनि खे चई सघंदासीं जिते ॿार सिंधी वञनि था, घणे अंदाज़ में घणे तइदाद में वञनि था, त पोइ करियूं कोशिशि गॾिजी रखूं पंहिंजी सुञाणप क़ाइमु।